दोस्तों, सुर सोरठ जो पहिरियों बैत खणी सजणनि जी ख़िदमत में हाज़िर आहियां। लतीफ़ सरकार फरमायो, अल्लाह जी आस करे बीजल की बाकार, अल्लाह जी आस करे बीजल की बाकार, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह रखियाई तंद तवार, माड़ीअ में मलूक जे सीबाणे सरदार, जेकी खलकियो खलकण हार, सो मिड़ियो ई ॾिनाई मंगणे। साईं मुंहिंजा बीजल मंगतो अल्लाह जे आसरे उम्मीद ते पंहिंजे बेबदल फन जी इब्तिदा राग जी शुरूआती जेके आहे आवाज़ उहा आहे हा जे आवाज़ सां शुरू कयो ऐं पंहिंजे तंबूरे जे तंदनि सां कलमे शहादत ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह इहो कलमे तौहीद बि आहे, तंहिंजी तवार शुरू करे छॾियईं। राय ॾियात जे रूह जे गहराइनि में उन सुरूद ऐं आवाज़ जो सूर पहुची वियो त हिकु अल्लाह खां सवाइ ॿियो को बि इबादत जे लाइक़ु कोन्हे ऐं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उनजो मोकिलियल नबी ऐं पैगंबर आहिनि। इहा तवार महलात जे धणीअ खे बेहदि वणी ऐं सॼे शहर में बि इहा तंद तवार पखिड़िजी वई। तंहिं ख़ुशीअ मां उन पंहिंजे बीजल राय ॾियाच पंहिंजे ख़ुशीअ सां हुन महल जे मालिक, हिते महल जे मालिक खे चइबो, ख़ुशीअ मां जेकी बि हिन जग जहाननि जो में ख़लकियो हो सो सभु उन मंगते जे हवाले करे छॾियो। लतीफ़ साईं जिन हिन बैत में वाज़ह तौर ते मेराज जे वाक़े जो पस मंज़र जी निशानदेही था कनि, जंहिंमें हुज़ूर अकरम हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॿिन्ही जहाननि जे मालिक अल्लाह रब्बुल आलमीन आसमान जो सैर करायो ऐं उन सिदरतुल मुंतहा खां बि अॻिते अलाह जे हुज़ूर पहुता, जिते जब्राइल जो अल्लाह जो फ़रिश्तो हो सो बि करे कोन वियो ऐं हुन इहो एतिराफ़ु कयो असांजे नबी करीम जे अॻियां त ऐं अल्लाह जा रसूल आख़िर ज़मा हिन खां अॻिते वधुसि त मुंहिंजा पर सड़ी वेंदा। हीअ मुंहिंजे लाइ आख़िरी हद आहे। ये लतीफ़ जी ॿोली।